दोस्तो, असां सिंधी ॿोली वताक में गांधीधाम शहर बाबति ॻाल्हाए रहिया आहियूं। हिन खां पहिरीं असां 2 एपिसोड कयासीं दीपक रामचंदाणी सां, जंहिंमें ॿुधायो वियो त गांधीधाम शहर जी स्थापना कीअं थी, बर्पा कीअं थियो, कीअं उहो अॾियो वियो भाई प्रताप जे लीडरशिप में। हिननि एपिसोड्स में असां गांधीधाम में तइलीम जो विकास कीअं थियो उन बाबति ॻाल्हाईंदासीं। असांखे प्रोफेसर कृपलाणी पंहिंजे ख़ुदि जे तइलीमी मुसाफ़िर जे बारे में ॿुधाईंदा ऐं कीअं अॻियां वधी करे हुननि तइलीम में वॾो योगदान कयो। उन खां पोइ स्कूलनि जी बर्पा कीअं थियो, स्कूल कीअं ठहिया, उते कंहिं बर्पा कया, उन्हनि में कहिड़ा मुख्य माण्हू हुआ जिन स्कूलनि खे स्थापित कयो ऐं अॻियां वधायो। उन खां पोइ काका तोलाणी अचनि था गांधीधाम में ऐं उन्हनि अची करे पोइ हायर एजुकेशन जे लाइ कहिड़ी सुविधाऊं पैदा कयूं उन बाबति ॻाल्हाईंदासीं। पार्ट 2 में घणे भाङे असां काका तोलाणी ऐं उनजे परिवार जे बारे में ॻाल्हाईंदासीं त उन्हनि गांधीधाम में कहिड़ा कॉलेज वग़ैरह बर्पा कया ऐं विकास कयो आहे जिते अॼुकल्ह 8-9 हज़ार स्टूडेंट्स पढ़ंदा आहिनि। ऐं पार्ट 3 में असां ख़ासि हिकु ॻाल्हाईंदासीं भई विमेन, ख़ासि करे सिंधी औरतुनि जो गांधीधाम जे विकास में केॾो वॾो हथु रहियो आहे उन बाबति ॻाल्हाईंदासीं। त कृपलाणी साहिबु असांखे उन्हनि जे बारे में थोरो घणो ॿुधाईंदा ऐं ख़ासि कहिड़ियूं उहे लेडीज़ हुयूं जिन अलॻि अलॻि संस्थाउनि में न सिर्फ़ु एजुकेशन में पर पॉलिटिक्स में ऐं कॉर्पोरेट वर्ल्ड में, म्यूनसिपालिटी में कहिड़े नमूने उन्हनि पंहिंजो योगदान ॾिनो ऐं गांधीधाम शहर खे उन उजूर ते पहुचायो आहे जिते अॼु उहो आहे। त हीअ आहे पार्ट 3 जंहिंमें असां विमेन एम्पावरमेंट ते, ख़ासि करे विमेन लीडरशिप जे बारे में ॻाल्हाईंदासीं। अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी आहे, सिंधी ॿोली वताक में मूंसां प्रोफेसर HK कृपलाणी गॾु आहिनि। सिंधी ॿोली वताक में HK तव्हांजो स्वागत आहे। तव्हां गांधीधाम आदिपुर में रहंदा आहियो ऐं पंहिंजो जीवन उते गुज़ारियो आहे। प्रोफेशनल लाइफ में तमामु घणो कमु कयो आहे गांधीधाम में। ऐं मां कॾहिं बि आदिपुर गांधीधाम जे माण्हुनि सां गॾिजंदो आहियां त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। जीअं तव्हांजो नालो खणंदो आहियां त कुझु लिंक निकिरंदी आहे, भई मां HK जो स्टूडेंट रही चुको आहियां या मुंहिंजो पुटु या धीउ या भाउ भेण HK जा स्टूडेंट रही चुका आहिनि। त तव्हां हज़ारे स्टूडेंट्स खे गांधीधाम आदिपुर में पढ़ायो आहे, स्कूल्स में प्लस कॉलेजिस में बि। उन्हनि में वॾो योगदान आहे तव्हांजो तइलीमी खेत्र में गांधीधाम में। त हीअ जेका असां पॉडकास्ट करे रहिया आहियूं, इन खां पहिरीं 2 पॉडकास्ट में असां गांधीधाम जो जेको फिज़िकल इंफ्रास्ट्रक्चर कीअं ठहियो, शहर जी बर्पा थियण जो प्रोसेस छा हुयो, कीअं स्थापना थी, उन बारे में दीपक रामचंदाणी सां ॻाल्हायोसीं 2 एपिसोड्स में। पर हिन एपिसोड में असां हिकु तमामु महत्वपूर्ण जेको कंहिं बि शहर जे विकास लाइ ज़रूरी शइ हूंदी आहे, उहा हूंदी आहे तइलीम। त हिन एपिसोड में असां कृपलाणी साहिब सां तइलीम जे बारे में, एडुकेशन जे बारे में ॻाल्हाईंदासीं त गांधीधाम ठहण सां गॾु, वसण सां गॾु उनजे वधण में शिक्षा जो कहिड़ो योगदान रहियो आहे ऐं उहे शिक्षा जा स्थान जेके आहिनि, स्कूल थिया या कॉलेजिस थिया, उहे कीअं बर्पा थिया, किन मुख्य माण्हुनि जो उन में वॾो योगदान रहियो। त हीउ हिकु सामाजिक माड़खो आहे जंहिंखे चइबो आहे सोशल इंफ्रास्ट्रक्चर एडुकेशन आहे। त उन जो हिकु वॾो हिसो आहे, पार्ट आहे गांधीधाम जे विकास थियण में ऐं वधण में, त माण्हुनि जी ख़ुशहालीअ में बि। त आर्थिक नमूने सां ख़ुशहाली लाइ बि एडुकेशन जी ज़रूरत आहे। त इन्हनि सभिनी विषयनि जे बारे में असांखे कृपलाणी साहिब पंहिंजा अनुभव ॿुधाईंदा। हुननि जो पंहिंजो इन में ॾाढो वॾो योगदान रहियो आहे, जीअं मां चयो। पर उहो सभु करण खां पहिरीं मां चाहींदुसि त कृपलाणी साहिब तव्हां पंहिंजे बारे में ॿुधायो, तव्हांजो प्रोफेशनल सफ़र जीवन कीअं रहियो आहे, त माण्हुनि खे थोरी सम्झ अचे जेके गांधीधाम आदिपुर खां ॿाहिरि वारा आहिनि। महिरबानी देवेन, थैंक यू वेरी मच। हूअं त मां एक्चुअली जॾहिं 15 साल जो हुउसि, में पेरेंट्स हिते गांधीधाम में शिफ्ट थिया हुया। अच्छा। इन करे मुंहिंजी तइलीम जेका आहे शुरू खां वठी, प्राइमरी खां वठी हिते गांधीधाम में ई थी। पहिरियां 4 साल त अहिड़ी का डेवलपमेंट हुई, पर असांखे ख़बर न हुई, या जेको बि हुयो मुंहिंजे पेरेंट्स मूंखे गवर्नमेंट स्कूल में विधो। मां 4 साल पहिरियां 4 दर्जा जंहिंखे चऊं असां सरकारी स्कूल में पढ़ियासीं। पर हिकु सुठी ॻाल्हि जेका उन टाइम ते हुई, मूंखे अॼु बि यादि अचे थो, त उन सरकारी स्कूल में बि असांखे देवनागरी सिंधी सेखारी वेंदी हुई। मतिलबु इन नमूने सां शुरूआत थी असांजी। ऐं पोइ जीअं जीअं असांजे पेरेंट्स खे ख़बर पई त पोइ उन्हनि मूंखे मैत्री मंडल जा जेके स्कूल हुआ, उन में गांधीधाम में जेको आदर्श महाविद्यालय हो, उन में मूंखे विधो 5 दर्जे खां वठी।
ऐं मूं पंहिंजो SSC ताईं जो 11हें दर्जे ताईं जो अभ्यास जेको आहे सो हुते आदर्श महाविद्यालय में पूरो कयो। ऐं तंहिंखां पोइ हिते छाकाणि त कॉलेजिस जेके हुआ पहिरीं उहे भले मैत्री मंडल में हुआ, पर मूंखे यादि आहे त जंहिं साल मां जॉइन कयो 1969 में, उन साल खां काका तोलाणी, प्रभदास तोलाणी गांधीधाम कॉलेजिएट बोर्ड जी स्थापना करे ऐं इहे कॉलेजिस पंहिंजे हस्तक खयां हुआ। मां तॾहिं उते आर्ट्स कॉलेज जॉइन कयो। 4 साल पढ़ी करे 1973 में मां पंहिंजी ग्रेजुएशन इकोनॉमिक्स में पूरी कई। उन टाइम ते मुंहिंजी जेका प्रोफेसर हुई मिसिस जयसिंघाणी, उन साल 1973 में उते कॉमर्स कॉलेज नओं शुरू ते कयो वियो, त उनखे उते प्रिंसिपल कयो वियो। त मिसिस जयसिंघाणी खे मुंहिंजे पैशन जे बारे में ख़बर हुई त आई वांट टू बी इन द एजुकेशन। अच्छा। त इन करे हुन मूंखे यकदम चयो त कृपालाणी तूं हिकिड़ो कमु कर, पोस्ट ग्रेजुएशन करे अच। ऑफकोर्स तेसिताईं जी स्टडीज़ ते कोन हुयूं, चई पोस्ट ग्रेजुएशन करे त मूं वटि अची करे लॻ लेक्चरर तरीक़े। अरे वाह। ऐं सचपच मां हिम्मत कई, मां 3 सालनि में पोस्ट ग्रेजुएशन पूरी कई एंड आई केम बैक। ऐं पोइ त जीअं ई वियुसि त जीअं हलिया शुरू करे छॾ। ऐं उन टाइम ते त का इंटरव्यू वग़ैरह मूं ॾिनी कोन, ईअं ई बसि उन टाइम ते मिस्टर हरी दरियाणी दिलगीर हूंदा हुआ जेके कॉलेजिएट बोर्ड जा बि सेक्रेटरी हुआ ऐं पॉलिटेक्निक जा प्रिंसिपल हुआ। चई उन्हनि सां गॾिजी अच रुॻो ऐं सुभाणे खां अची लेक्चर शुरू कर। एंड दिस इज़ हाउ माई जर्नी स्टार्टेड एज़ अ लेक्चरर। 50 साल लॻभॻि थी विया, 48 साल हुन खां। पूरा खां पूरा 50 साल अॼु थिया। 2026 आहे, मां 1976 में जॉइन कयो हो। अरे वाह। ऐं इहो 50 सालनि जो जेको मुंहिंजो सचपच सफ़र आहे एजुकेशन में, मूंखे ॾाढी ख़ुशी आहे इहो ॿुधाईंदे त कीअं अलॻि अलॻि स्टेजिस खे पास कंदे पहिरीं हिकिड़ो सिंपल पार्ट टाइम लेक्चरर हुउसि, उन मां फुल टाइम लेक्चरर थियुसि, पोइ धीरे धीरे ॿिया पोज़ीशन्स मूंखे मिलंदा विया। ऐं मूंखे पंहिंजे लेखे ई शौक़ु हूंदो हो त मां प्रिंसिपल जयसिंघाणी सां गॾु उनजे चैम्बर में वेठो हूंदुसि ऐं वेठो कमु सम्झंदो हुउसि, सिखंदो हुउसि मैनेजमेंट जा। त ईअं करे करे मूंखे उहा थोरी माहिती मिली। ऐं मूंखे सचपच ख़ुशी आहे त 1995 में जॾहिं तोलाणी कैंपस में मैनेजमेंट जो कॉलेज शुरू ते कयो वियो, त उन टाइम ते हिकिड़ी उन्हनि मीटिंग घुराई। उन टाइम ते असांजो सेक्रेटरी हूंदो हो मिस्टर मोहन चंदनानी। त उन हिकिड़ी मीटिंग घुराई ऐं उन मीटिंग में हुन सभिनी प्रिंसिपल ऐं वाइस प्रिंसिपल जेके हुआ उन्हनि खे इनवाइट कयो वियो। ऐं मां त अहिड़ी कंहिं पोज़ीशन ते हुअसि कोन, त बि अलाए छो मिस्टर चंदनाणी मूंखे फ़ोन कयो, चई कृपालाणी तूं इहा मीटिंग जॉइन कर। मुंहिंजो सर मुंहिंजो कहिड़ो कमु आहे? त चई तूं अच त सही। ऐं मूंखे ॾाढी ईअं अचरज थियो, ख़ुशी बि थी, अचरज बि थियो। जीअं हुते मीटिंग में डिस्कशन्स हलियूं, ॿुधायो वियो कहिड़े नमूने हिन साल खां असांखे परमिशन मिली आहे ऐं AICT जी असां कहिड़े नमूने मैनेजमेंट जो कॉलेज शुरू करे रहिया आहियूं। ऐं उहो सभु करण खां पोइ सभिनी जे विच में अचानक से मिस्टर चंदनाणी चवंदा त कृपालाणी असीं चाहियूं था त यू टेक ओवर दिस एज़ द डायरेक्टर। मां चयो यार मां थोरो ओॾी महिल अजब में पइजी वियुसि, शॉक थी वियुसि। मां चयो यार मां कंहिं पोज़ीशन में कोन आहियां, मुंहिंजो सारी प्रिंसिपल वाइस प्रिंसिपल हेॾा सीनियर प्रोफेसर्स वेठा आहिनि, मां त कुझु बि न आहियां। चई पर तोखे चऊं था न। ऑफकोर्स ओॾी महिल मां सचपच जवाबु न ॾेई सघियुसि। मां मूंखे हिकु ॾींहुं वक़्तु ॾियो ऐं पोइ सोचे सम्झी करे मूंखे लॻो त जेकॾहिं हुननि खे ईअं विश्वास आहे त मां कुझु करे सघां थो त लेट मी एक्सेप्ट इट। ऐं ॿिए ॾींहुं मां उन्हनि खे यस चई एंड आई एम रियली प्राउड त उहो MBA जो कॉलेज जेको आहे सो इनिशियली 2 साल मां एज़ अ फाउंडर डायरेक्टर तरीक़े शुरू कयो ऐं काफ़ी महिनत सां उनखे अॻियां वधायो। ऐं पोइ साल 2 खां पोइ वरी जीअं ई कॉमर्स कॉलेज में प्रिंसिपल जी वैकेंसी थी त हुन मूंखां ऑफर पुछी भई तोखे छा खपे, जे हिते ई कंटिन्यू करिणो अथई त हिते ई कर, या त प्रिंसिपल कॉमर्स कॉलेज जो थी वञे। ईअं करे मूंखे लॻो त हू ग्रांट एंड एड कॉलेज गवर्नमेंट सां कनेक्टेड हो, त इन करे आई डिसाइडेड टू बी इन द कॉमर्स कॉलेज एज़ अ प्रिंसिपल। तंहिंखां वठी मां एज़ अ प्रिंसिपल 8 साल खनि हुते कॉमर्स कॉलेज में कमु कयो। ऐं पोइ कंहिं हादसे जे करे मूंखे हुतां रिटायरमेंट वठणी पई, पर पोइ मैनेजमेंट मूंखे न छॾियो। ऐं तुर्त ई उन टाइम जी जेका प्रेसिडेंट हुई दादी अंजना हज़ारी, ऐं उन मूंखे चयो त भई यू प्लीज़ कम एंड बी विथ मी एज़ एडमिनिस्ट्रेटर। मां सम्झो देवन तोखे बि यादि हूंदो, यू आर ऑल्सो पार्ट ऑफ दैट एट दैट टाइम। त उन खां पोइ वरी 11 साल ताईं मां एडमिनिस्ट्रेटर तरीक़े बि कमु कयो। पोइ धीरे धीरे जॾहिं थोरी तबियत ढिली थियणु लॻी त पोइ मां रिक्वेस्ट कयोमांसि त भई मूंखे हाणे छॾियो, आई विल नॉट कंटिन्यू। पर तंहिंखां पोइ मैनेजमेंट छॾियो कोन
ऐं चई त न ठीकु आहे, तूं एडमिनिस्ट्रेटर तरीक़े कंटिन्यूएशन में ड्यूटी ते न अच, पर यू बी विथ अस एज अ ट्रस्टी। ऐं पोइ तीअं वरी मैडम अंजना हज़ारीअ मूंखे टेक ओवर कयो ऐं तंहिंखां वठी मां ट्रस्टी तरीक़े उते कॉलेजिएट बोर्ड में हलां पियो थो। ऐं उन टाइम ते ई मां तव्हांखे न ॿुधायो त शुरूअ में जेको मां 1976 में कॉमर्स कॉलेज जॉइन कयो आहे, त उहो अञा पार्ट टाइम पोज़ीशन हुई, त इन करे मूं वटि टाइम काफ़ी घणो हो। ऐं उन टाइम ते अगेन हिते इंग्लिश मीडियम स्कूल मॉडर्न स्कूल हुयो, त उते बि हिकिड़े कॉमर्स टीचर जी ज़रूरत हुई, त मां पोइ 5 साल खनि उते बि पंहिंजी सेवा ॾिनी। ऐं पोइ जॾहिं हिते फुल टाइम थियुसि त पोइ उते छॾे ॾिनो, त अगेन हुननि मूंखे वरी उते बि न छॾियो ऐं वरी 5 साल ॿिया बि एज़ अ ऑनररी टीचर तरीक़े बि उते मां कढिया। त अहिड़े नमूने 10 साल मां हुन स्कूल में कढिया। ऐं तंहिंखां वठी कंटिन्यूएशन में जीअं एजुकेशन में आहियां, दिस इज़ माय होल बैकग्राउंड। हुन मुंहिंजी ज़िंदगीअ जा सम्झो त सभु साल मां पंहिंजा हिन तइलीम खे ॾिना आहिनि। ऐं मूंखे इन ॻाल्हि जो फ़ख़ुरु आहे, छो त इन विच में जीअं तो चयो तीअं हज़ारें स्टूडेंट्स मुंहिंजे हथां निकिरी विया आहिनि ऐं अॼु बि ॾाढो यादि कंदा आहिनि। ख़ुशी थींदी आहे। अलॻि अलॻि वॾी वॾी पोज़ीशन्स ते आहिनि उहे, चार्टर्ड अकाउंटेंट आहिनि, कमिश्नर ऑफ इनकम टैक्स आहिनि, वेरियस पोज़ीशन्स में, हिते न ॿाहिरि बि, अब्रॉड बि काफ़ी उहे कमु करे रहिया आहिनि। त हिकिड़ी इहा फ़ख़्र जी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ, एंड आई एम रियली हैप्पी टू से अबाउट दैट। दिस इज़ ऑल अबाउट माय बैकग्राउंड। थैंक यू सो मच। थैंक यू HK। ऐं मूंखे ख़बर आहे त यू आर वेरी हम्बल ऐं मॉडेस्ट, त हीअ बि हिकु पूरो एक्चुअली संपूर्ण चइजे भई वक़्तु कोन्हे, छाकाणि त तव्हां समाज लाइ बि तमामु वॾो कमु कयो आहे उते रोटरी क्लब में ॿियनि सभिनी सां। पर मां हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदुसि ॿुधण ऐं ॾिसंदड़नि खे, त मां जेको 5-7 साल गांधीधाम आदिपुर में कमु कयो आहे, या इवन गांधीधाम सां मुंहिंजो ॿिनि नमूने जो रस्तो आहे। हिकु त उते मुंहिंजा इन लॉज़ आहिनि, पर उनखां वधीक इवन मुंहिंजी वाइफ HK जी स्टूडेंट रही चुकी आहे। त उन हिसाब सां ही मुंहिंजो गुरु सहुरो थियो। कोई शब्द आहे सिंधीअ में गुरु सहुरो। पर ॿी ॻाल्हि त मूंखे बि जेको गांधीधाम सां प्रॉपरली टच में आणण वारो, सुञाणप कराइण वारो उते तोलाणी सां वग़ैरह सां, उन में कृपलाणी जो वॾो हथु रहियो आहे। ऐं मां हमेशह हुनजे लाइ कृपलाणी जो ॾाढो शुक्रगुज़ार रहंदुसि, छाकाणि त हुते मां अची करे तमामु सुठा दोस्त पाया ऐं कमु कयो एज़ अ टीचर प्रोफेसर। ऐं जेको इंस्टीट्यूट जो फाउंडिंग डायरेक्टर हो कृपलाणी, उहो ई इंस्टीट्यूट अची करे मां हुते 7 साल संभालियो। उन मूंखे ॾाढी ख़ुशी आहे ऐं फ़ख़ुरु आहे। त HK, त हेॾो 5 ॾहाकनि जो अनुभव आहे तव्हांजो, लॻभॻि 2.5 जनरेशन 3 जनरेशन तव्हांजे हथ हेठां निकिरी चुका आहिनि तइलीमी खेत्र में। त तव्हां शहर खे बि विकास कंदो ॾिठो आहे 50 सालनि में, उन में तइलीम जो कहिड़ो योगदान रहियो आहे गांधीधाम जे विकास में तव्हांजे हिसाब सां? इहा हक़ीक़त आहे। एज़ ए इकोनॉमिस्ट बि असां चई सघूं था त तइलीम जो हिकिड़ो वॾो योगदान हूंदो आहे कंहिं बि शहर जे, नए शहर जे विकास जे लाइ। सभ खां वॾो त असीं ख़ुदि सम्झूं था त जेको रोज़गार आहे उहो सॼो सॼो हिन तइलीमी संस्थाउनि ते डिपेंड करे थो। जीअं जीअं उते वाधारो थींदो, जीअं जीअं रोज़गार जा अवसर पैदा थींदा, त उते उन्हनि खे माण्हू खपनि। ऐं उहे माण्हू एतिरा घणा ॿाहिरां न ईंदा, त इन जे करे उतां लोकल माण्हू जेकॾहिं पैदा थियनि, उन्हनि कॉलेजनि मां या स्कूलनि मां निकिरी करे उते कम में अचनि ऐं स्किल लेबर तरीक़े, एजुकेटेड लेबर तरीक़े, ट्रेंड ऐं प्रोफेशनल लेबर तरीक़े जेके उतां माण्हू एम्प्लॉयमेंट में अचनि था, ऐं उहो सचपच हिन शहर इहो कयो। ऐं आई एम रियली थैंकफुल टू द वेरियस लीडर्स इन द बिगिनिंग। शुरू खां वठी जंहिं नमूने लीडर्स उनखे बर्पा कयो ऐं जंहिं नमूने जी प्लानिंग हुई शहर जी, उन में अलॻि अलॻि जॻहियुनि ते, अलॻि अलॻि एरियाज़ में स्कूलनि जा, कॉलेजनि जे लाइ अलॻि अलॻि जॻहियूं, प्लॉट रखियल हुआ, त जंहिंमें उहे धीरे धीरे उहे डेवलप थिया ऐं उतां हली करे अॼु जी तारीख़ में ॾिसूं था त इहो आदिपुर हिकिड़ो चयो वेंदो आहे, इट इज़ अ हब ऑफ एजुकेशन। ऐं सॼे गुजरात स्टेट में इन आदिपुर जो नालो आहे। ये कॉलेज बि जेके हलिया आहिनि उन्हनि सभिनी जो सॼे स्टेट में नालो आहे। किथे बि वञी करे तव्हां जेकॾहिं बियो ऐं ॻाल्हि वठो भई तोलाणी कॉलेज जो पढ़ियल आहियां, त हू ख़ुशि थींदा, हू सम्झंदा त भई न हिन जो कोई स्टैंडर्ड हूंदो। त इन क़िस्म जो जेको रहियो आहे माहौल, ऐं उन सां कमु करण जो मूंखे बि मौक़ो मिलियो, त ईअं ॾाढो वणियो सचपच।
ऐं इन करे ई अॼु 50 सालनि ते मां जुड़ो रहियो आहियां, त छाकाणि त हिन संस्था जा जेके प्रिंसिपल्स वग़ैरह उहे काफ़ी हैवी हुआ, सुठा हुआ। त उहे हिकिड़ी शुरूआत जेका पाण इकोनॉमिक ग्रोथ जी चऊं था उहे एम्प्लॉयमेंट जे थ्रू थिए थी, पर इवन कल्चरल डेवलपमेंट जेको थिए थो स्कूलनि ऐं कॉलेजनि जे करे, स्कूल ऐं कॉलेज जेके आहिनि उहे सचपच संस्था सां माण्हुनि सां जुड़ियल रहनि था। सभु पेरेंट्स पंहिंजनि ॿारनि खे उन स्कूलनि कॉलेजनि में मोकिलीनि था, उते जे कल्चरल डेवलपमेंट में उते जा प्रोग्राम वग़ैरह थियनि था, उन्हनि सां उहे जुड़ियल रहनि था, त इन करे उन सोसाइटीअ में बि उहो कल्चरल डेवलपमेंट अचे थी। त इहे सभु जेके ज़रूरतूं आहिनि उहे सचपच सभु हिन शहर पूरियूं कयूं आहिनि, ऐं संस्थाऊं जेके उन्हनि संस्थाउनि सभिनी गॾिजी करे हिन शहर जे विकास में हिकिड़ो वॾो योगदान ॾिनो आहे, अहिड़ो मुंहिंजो चवणु आहे। हा, त असां हाणे स्पेसिफिकली जीअं हाणे माण्हू चवे थो भई बेसिक न्यूमरेसी लिटरेसी त तमामु खपे जॾहिं माण्हू अचे थो शहर में, त उहो त स्कूल जेके आहिनि उहे उन ॻाल्हि खे पूरो करनि था, भई बुनियादी तइलीम जेका खपे स्कूलनि जी, हायर सेकेंडरी, त असां थोरो उन्हनि स्कूलनि जे बारे में पहिरीं थोरो ॻाल्हायूं, भई कहिड़ा उहे पायोनियर्स हुआ जिन स्कूलनि खे वधायो। भाई प्रताप ऑब्वियसली पंहिंजे प्लान में रखियो हो त स्कूलनि जे लाइ, तइलीम जे लाइ, संस्थाउनि जे लाइ जॻह हूंदी उते, पर हलाइण वारा माण्हू खपनि, हुन लाइ लीडरशिप खपे, टीचर्स खपनि। त उहे जेके शुरूआती स्कूल ठहिया 1950, 60, 70 में, ऐं उन्हनि जो कीअं विकास थियो, त उन में 2-3 जेके बि तव्हांखे ठीकु लॻनि संस्थाउनि जा नाला बि ॿुधायो, ऐं कुझु ख़ासि माण्हुनि जिन वॾो कमु कयो आहे उन ॻाल्हियुनि में, स्कूल जी एजुकेशन जे बारे में। हाणे त ऑफकोर्स गांधीधाम में सभिनी क़िस्म जा स्कूल आहिनि, मिशनरी स्कूल बि आहिनि, प्राइवेट स्कूल बि आहिनि, पर अॻु में ईअं कोन हो। ऐं इहो आर्थिक सां बि ॾाढो जुड़ियल आहे, जेको असां हुते ॻाल्हाईंदासीं पॉलिटेक्निक वग़ैरह जे बारे में, पर पहिरीं थोरो स्कूलनि जे बारे में विकास कीअं थियो उहो ॿुधायो। शुरूआत जेका थी मूंखे यादि जेतिरे क़दुरु अचे थो, त पहिरीं त स्कूल शुरू त कया विया, ऐं भाई प्रताप उहे स्कूल शुरू कया, पर उन स्कूल जी शुरूआती जेका हुई पहिरीं त उहो गवर्नमेंट स्कूलनि सां हुई, पर उन टाइम ते लॻो त न स्कूल त ॿिया खपनि ई, ऐं उन टाइम ते ई भाई प्रताप जा साथी हूंदा हुआ मिस्टर हुंदराज दुखायल। अच्छा, जेके कवि हूंदा हुआ। हा, उहे उनजा काफ़ी साथी हुआ। 1900 मां सम्झां थो 48 में ई उहे हिते अची विया हुआ गांधीधाम, ऐं सॼे इन टाउनशिप जे डेवलपमेंट में बि दुखायल साहिब जो बि वॾो योगदान हो। पर दुखायल साहिब तुर्त ई ईअं चयो त भई ठीकु आहे, इहा जवाबदारी मां पाण ते खणां थो, ऐं उन सां गॾु दादी कृष्णा बंबाणी बि हुई, त इन्हनि ॿिन्ही गॾिजी करे इहा जवाबदारी पाण ते खईं। ऐं मां सम्झां थो त 1950 में गांधीधाम मैत्री मंडल जी स्थापना कई वई हुई, ऐं गांधीधाम मैत्री मंडल जी शुरूआत थियण सां ई तुर्त में हिननि 2 स्कूल आदिपुर में ऐं हिकिड़ो स्कूल गांधीधाम में शुरू कयो। गांधीधाम में आदर्श महाविद्यालय नाले सां, ऐं आदिपुर में मैत्री महाविद्यालय ऐं कन्या महाविद्यालय। मतलब उते जेको आहे छोकिरनि ऐं छोकिरियुनि जो अलॻि अलॻि स्कूल उन टाइम ते शुरू थियो इमीडिएटली। इहे 3 स्कूल शुरू थी विया, ऐं थोड़नि सालनि खां पोइ वरी गांधीधाम में बि आदर्श कन्या विद्यालय जे नाले सां हिकिड़ो चौथों स्कूल बि हिननि शुरू कयो। त अहिड़े नमूने मैत्री मंडल में दुखायल साहिब उन टाइम ते चेयरमैन रहिया उन मैत्री मंडल जा, ऐं दादी कृष्णा बंबाणी उन सां गॾु हूंदी हुई। ऐं पोइ इन्हनि धीरे धीरे जेके बि माण्हू हुआ, जेके सिंधी आयल हुआ, उन मां जेके पढ़ियल लिखियल हुआ उन्हनि खे पिकअप करे उन मां टीचर्स वग़ैरह बि खयूं, ऐं अहिड़े नमूने हुननि शुरू कयो। ऐं शुरू खां वठी जेको इहो स्कूल रहियो सो छाकाणि त सिंधी वधीक हुया ऐं सिंधियुनि जी ज़रूरत बि हुई, त हुननि सिंधी देवनागरी में इहे स्कूल शुरू कया। उन टाइम ते ई कुझु सालनि में ई 2-3 सालनि में ई भगवान अभिचंदाणी करे उते गांधीधाम में आयो, ऐं उन पोइ उते अरबिक सिंधीअ में गिदवाणी स्कूल शुरू कयो। डॉक्टर चोइथराम गिदवाणी स्कूल जे नाले सां उहो अॻियां वधियो। उन में हू अरबिक सिंधी सेखारींदा हुआ, माना उन सॼी एजुकेशन अरबिक सिंध में थींदी हुई, जॾहिं किते मैत्री मंडल जे स्कूलनि में जेका आहे देवनागरी सिंधी में थींदी हुई। पर मूंखे यादि आहे त मां बि 11हें दर्जे ताईं हिकिड़ो सब्जेक्ट देवनागरी सिंधीअ जो खणी करे, प्रिंसिपल सिंधी सब्जेक्ट खणी करे मां अॻियां पंहिंजी स्टडीज़ कई हुई। पर उहे सभु स्कूल जेके हुआ मैत्री मंडल वारा, इहे सभु हिंदी मीडियम जा हुआ, ऐं गिदवाणी स्कूल त सिंधी मीडियम प्योर हलियो शुरू खां वठी। पोइ 1960 में मॉडर्न एजुकेशन सोसाइटी जी डेवलपमेंट थी। उते कुझु शिपिंग वग़ैरह सां रिलेटेड अहिड़ा मतिलबु मां बानीकार हुआ जिन खे लॻो त इंग्लिश मीडियम स्कूलनि जी ज़रूरत आहे,
त पहिरीं 1960 में मॉडर्न स्कूल जी शुरूआत थी ऐं उन मॉडर्न स्कूल में ई मां पुठियो शुरूआती 10 साल 76 खां वठी 86 ताईं पंहिंजो कमु कयो जेको हायर सेकेंडरी टीचर तरीक़े। त उहो पहिरियों स्कूल हो ऐं सिमिलरली उन टाइम ते ई गुजरातियुनि गॾिजी करे बि हिकिड़ो पंहिंजो गुजराती स्कूल बि शुरू कयो, सरदार वल्लभ भाई पटेल गुजरात विद्यालय करे। अच्छा। त उन नमूने गुजरातियुनि लाइ बि हिकिड़ो सेपरेट वॾो स्कूल शुरू थी वियो। त शुरूआती दौर में 20-25 सालनि ताईं इहे टिनी लैंग्वेजिस जा जेके स्कूल हुया, मैत्री मंडल जा स्कूल, गिदवाणी स्कूल, मॉडर्न स्कूल ऐं गुजरात विद्यापीठ, इहे हलंदा रहिया। सॼो वर्चस्व हिननि जो हो। पोइ तंहिंखां पोइ धीरे धीरे मिशनरी जा स्कूल आया, माउंट कार्मल स्कूल आयो, ज़ेवियर्स स्कूल आयो, दिल्ली पब्लिक स्कूल आहे, या हींअर अमरचंद सिंघी मारवाड़ियुनि गॾिजी करे हिकिड़ो वॾो स्कूल ठाहियो आहे जेको बि काफ़ी सुठो हली रहियो आहे, या KPS करे हिकिड़ो स्कूल आहे काकूभाई पारिक करे, उन्हनि जेको शुरू कयो। इहे सभु वॾा वॾा स्कूल बि शुरू थी विया आहिनि जंहिंजे करे हाणे एजुकेशन काफ़ी सुठी आहे। ऐं मां सम्झां थो त स्कूल लेवल ते 98% जेतिरा स्टूडेंट हिते ई पढ़ंदा हूंदा, 1-2% एक्स्ट्राऑर्डिनरी जेके सोचींदा हूंदा। न त अॻे हूअं शुरूआत में मूंखे यादि आहे त बोर्डिंग स्कूलनि जो वॾो हूंदो हो, त माण्हू पंहिंजनि ॿारनि खे बोर्डिंग स्कूल मोकिलींदा हुआ। पर मां नथो सम्झां हाणे गाईंदम आदिपुर में इन क़िस्म जो को चलन आहे, छो त हिते लोकली उन्हनि खे सुठी एजुकेशन मिली सघे थी पई। दिस इज़ व्हाट अबाउट द स्कूल्स। हा, ठीकु आहे। त हाणे सम्झो जेके हिन में लीडर्स हुआ ख़ासि करे उहे शुरूआत में हूंदराज दुखायल कवि असांजो वॾो हुयो जेको फ्रीडम फाइटर बि हुआ, कृष्णा बंबाणी, इन्हनि माण्हुनि जो वॾो हथु रहियो। त हाणे असां कॉलेजनि जे बारे में थोरो ॻाल्हायूं। यू ऑलरेडी मेंशन अर्लियर इन इंट्रोडक्शन भाई काका प्रभदास तोलाणी 1969 में उते आया, पर जेको इंजीनियरिंग कॉलेज आहे उहो त उन खां पहिरीं बर्पा थी चुको हुयो जेको हुयो। हा, मां उहो ई पियो चवणु चाहियो त जीअं ई मैत्री मंडल शुरू थियो त भाई प्रताप खे उन टाइम ते ईअं लॻो, या ॿियनि खे बि ईअं लॻो अॻेवननि खे, त हिते छाकाणि त कंस्ट्रक्शन जो कमु ॾाढो घणो थियणो आहे गांधीधाम में, ऐं कंस्ट्रक्शन सां कनेक्टेड जेका आहे सिविल इंजीनियरिंग, उहो उन में सुपरवाइज़र जी या इंजीनियर्स जी काफ़ी ज़रूरत पवंदी। त इन करे तुर्त हुननि स्कूलनि सां गॾु ई मैत्री मंडल स्कूल जीअं शुरू थिया तीअं तुर्त ई हुननि हिकिड़ो गांधीधाम सिविल इंजीनियरिंग इंस्टीट्यूट, जस्ट हिकिड़ो सर्टिफिकेट कोर्स इन सिविल इंजीनियरिंग शुरू कयो, जंहिंजे करे उन मां ॿार जेके तयारु थी निकिरंदा हुआ उहे एज़ अ सुपरवाइज़र्स वग़ैरह उते शहर में कमु करण में हेल्प कंदा हुआ। त इन नमूने इहो गांधीधाम सिविल इंजीनियरिंग इंस्टीट्यूट जेको बर्पा कयो वियो, उहो पहिरीं मैत्री मंडल जे अंडर में ई हलंदो हो। ऐं अगेन कुझु सालनि खां पोइ फर्दर बि हायर एजुकेशन जे लाइ गांधीधाम आर्ट्स कॉलेज करे बि हुननि शुरू कयो। अच्छा। या त पर इहो गांधीधाम आर्ट्स कॉलेज ऐं गांधीधाम सिविल इंस्टीट्यूट जेको आहे से शायदि मैत्री मंडल कंफर्टेबल न पियो फील करे त भई असीं हलाए सघंदासीं, ऐं इन करे हू कंहिं ॻोल्हा में हुया। ऐं उन टाइम ते मां सम्झां थो हरी देराणी दिलगीर बि पाकिस्तान मां अची वियो हो। हा, उहो 1958 में शायदि शिफ्ट थियो पाकिस्तान 58 में शायदि आयो शायदि। त तंहिंखां पोइ जॾहिं उते ई हुयो एजुकेशन में, उन सिविल इंजीनियरिंग इंस्टीट्यूट वग़ैरह में बि ॾिसंदो कंदो हुनखे, त उन्हनि जो ऐं ख़ासि मित्राचारी हुई काका तोलाणी सां। प्रभदास तोलाणी जेको बॉम्बे में हो, पछाड़ीअ शुरू में त उन जी हिस्ट्री जेका लाइफ हिकिड़ी ट्रेजेडी वारी रही उते पाकिस्तान में। हूअं त हू वॾो ज़मींदार हो, पैसे वारो हो, पर हू छॾणु पंहिंजो न पियो चाहे सिंध खे, जंहिंजे करे हुनखे पोइ अरेस्ट कयूं। हुनजो वॾो पुटु उते जज बि हो, तंहिंखां पोइ बि ही वॉज पुट अप इन द जेल फॉर 100 days एंड ही वॉज, हुनखे सिर्फ़ु इन शर्त ते छॾियो वियो तूं तुर्त ई पाकिस्तान छॾे हलियो वेंदे। 1949 में 55 सालनि जी उमिरि में इंडिया में शिफ्ट थिया, भारत आया। ऐं तॾहिं खां वठी हुननि पहिरियां हथ पैर हलाए करे ऐं पंहिंजो पाण खे उते सेट करण जी कोशिशि कई। ऐं पोइ इन नमूने सां हुननि धीरे धीरे कॉन्ट्रैक्ट खयां ऐं पछाड़ी पोइ शिपिंग लाइन में आया त हू थोरा वेल टू डू थी विया। ऐं इहो मूंखे ख़्यालु आहे चयो वियो हो त जॾहिं काका तोलाणी उते जेल में हुआ तॾहिं हुननि पंहिंजो पाण सां इहो प्रण कयो त जेकॾहिं वरी मां सुठो सताबो थींदुसि ऐं कुझु करे सघुसि त भई मानवता जे लाइ मां तइलीमी संस्थाउनि खे वाधारो कंदुसि। उहो हुनजे मन में प्रण हुयो। त उहा जेका ॻाल्हि हुई सा न दिलगीर साहब खे ख़बर हुई।
बराबर। ऐं इन करे दिलगीर ऐं दुखायल गॾिजी करे ऐं तोलाणी सां गॾिया उन्हनि खे चयूं भई असांखे ख़बर आहे तव्हांखे हिन क़िस्म जो इंट्रस्ट आहे ऐं तव्हां जेकॾहिं चाहियो त तव्हां इहो शुरू करे सघो था। ऐं इवन इहो बि मूंखे पोइ ख़बर पई उनजे फैमिली मां, उनजी जेका धीउ हूंदी मैडम अंजना हज़ारी, उन मूंखे ॿुधायो त काका तोलाणी खे असां घणेई सम्झायो त भई तूं बॉम्बे में पंहिंजा कॉलेज शुरू कर न, तूं कच्छ में केॾां थो वञी जिते माना ऊंधे लॻी पई आहे सफ़ा। त हुन चयो ईअं त भई हिते त ॿिया घणेई आहिनि जेके शुरू करे सघंदा, पर हुन पासे केरु वेंदो, त इन करे मां उते शुरू कंदुसि। त ईअं कंदे कंदे 1969 में मूंखे यादि आहे त गांधीधाम कॉलेज बोर्ड बर्पा करे ऐं काका तोलाणीअ इहो पॉलिटेक्निक जो जेको इंस्टीट्यूट हो गांधीधाम सिविल इंजीनियरिंग इंस्टीट्यूट ऐं गांधीधाम आर्ट्स कॉलेज, इहे ॿई टेक ओवर कया मैत्री मंडल खां। ऐं पोइ गांधीधाम कॉलेज बोर्ड जे अंडर में शुरू कयूं, पर उनखे पोइ डेवलप कयूं।